हैदराबाद में भी सिंध जी सकाफ़ती ईद जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। सिंध जी अज़ीम ऐं शानाइती सकाफ़त खे भेटा पेश करण लाइ सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां शानदार तक़रीब मुनक़द कई वई। मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मुनक़द कयल तक़रीब में शहरीन वॾे तादाद में शिरकत कई, जॾहिं त औरतूं ऐं ॿारड़ा बि सकाफ़ती वेस वॻा पेरे शरीक थिया। प्रेस क्लब सामूं ख़ूबसूरत लगायल स्टेज ते हिना मारवी, ताहिर मिठू, अहमद अली शेख, शुएब हसन शोबी, मोहसिन शेख, जमील चांडियो, अयाज़ चांडियो, क्रिश, रिज़वान काबूरो, दानिश मंज़ूर ऐं सदा अली समेत ऐं ॿियनि क़ौमी गीत ॻाए सभिनी खे झुमाए छॾियो। सदा रहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार आहे, सिंध जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार आहे। हुसैन शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां निकितल रैलियूं जॾहिं सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां सिंगारियल मुख तक़रीब में पहुतियूं त संदुनि भरपूर आदर भाव करे खीकारियो वियो। इन सकाफ़ती तक़रीब में नौजवान क्लासिकल डांसर सूफ़ी सत्तार जॾहिं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो त सभई झूमी पिया। कैमरा टीम ऐं साथी रिपोर्टरनि फिरोज़ बबर ऐं ज़फ़र हकड़ो सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।